بسم الله الرحمن الرحيم अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन मोहतरम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जी त असां सुखन सिंध टीवी जे प्रोग्राम उलमा सां कचहरी में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं ऐं हस्बे साबिक़ असांजो जेको मौज़ू आहे उहो गुलू ऐं तफ़वीज़ जे बारे में आहे। इन जे बारे में कुझु वज़ाहत सां तव्हांजे साम्हूं गुफ़्तगू पेश कंदासीं ऐं इन मौज़ू में दाख़िल थियण खां पहिरियां असां तव्हां ॾिसंदड़नि जा तमामु घणा थोराता आहियूं ऐं असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं तव्हां असांजे इन चैनल खे ॾिसो था ऐं इन ई वजह वधि में वधि जेका तव्हां वटि असांजी मालूमात ऐं गुफ़्तगू पहुचे थी ऐं इन ई मालूमात ऐं गुफ़्तगू जे ज़रिए असांखे उमेदु आहे त तव्हां पंहिंजे ईंदड़ नसलुनि खे ऐं ख़ुदि जेकी नौजवान नस्ल आहिनि उहे इन ई मां मुस्तफ़ीद थींदा ऐं पंहिंजी ईंदड़ नसलुनि खे बि इन ई जे बारे में ॿुधाईंदा, छो जो ही उहे अक़ीदा आहिनि कि जेके तमामु वधीक फ़ासिद आहिनि ऐं शियत में तमामु घणो दाख़िल थी चुका आहिनि। ऐं हस्बे साबिक़ असां पंहिंजे ख़ुसूसी महिमान जनाब हुज्जतुल इस्लाम शेख सफ़दर अली नजफ़ी जा तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांखे हिकु दफ़ो ॿीहर इन ई मौज़ू जे बारे में गुफ़्तगू करण जे लाइ वक़्तु ॾिनो ऐं असां जनाब शेख मोहतरम खां इन गुलू जे बारे में कुझु अलैहिस्सलाम जेके बि मसलन वधीक गुफ़्तगू ऐं अक़वाल पेश कया आहिनि या उन जूं दुआयात आहिनि उहे साईं जिन खां असां सुवाल कंदासीं त माना इन जे बारे में अलैहिस्सलाम जेके पंहिंजा दुआया कलमात इन गुल ग़ालिन ऐं मुफ़विज़ा खां बेज़ारी इख़्तियार करण जे लाइ माना जेके बयानु फ़रमाया आहिनि ऐं उहे असांजे साम्हूं उन्हनि खे बयानु कनि ताकी असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि ऐं जेकी असांजी ईंदड़ नस्ल आहे ताकी उन्हनि खे इन जे बारे में ख़बर पए त अलैहिस्सलाम इन जे बारे में केतिरी त जेके ग़ाली ऐं मुफ़विज़ा आहिनि उन्हनि खां बेज़ारी इख़्तियार कई आहे। असां जनाब मोहतरम शेख हुज्जतुल इस्लाम सफ़दर हुसैन नजफ़ी साहिब जन खे ज़हमत ॾींदासीं ऐं असां जनाब शेख खां इन जे बारे में कुझु मालूमात हासिल कंदासीं त माना इन जे बारे में अलैहिस्सलाम वधीक छा फ़रमायो आहे गुलू जे बारे में। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरियां हिकु दफ़े ॿीहर तव्हां नाज़रीन जे साम्हूं हाज़िर थियण जो शरफ़ हासिल थियो आहे ऐं इन सां गॾु आऊं सुखन सिंध टीवी नजफ़ अशरफ ऐं उन जे टीम जो शुक्रगुज़ार आहियां जिन्हनि हिकु कठिन महिनत सां अवाम ताईं हिकु शइ पहुचाइण जो इंतज़ाम कयो आहे। पंहिंजे मौज़ू में ईंदे जेका साबिक़ा असां गुफ़्तगू कईसीं त गुलू जे बारे में आइमा अलैहिस्सलाम ऐं उलमा इकराम जा नज़रिया छा आहिनि, जंहिंमें असां उयून इख़बार रज़ा जे हवाले सां हिकिड़ी रवायत बयानु कईसीं। इमाम रज़ा अलैहिस्सलाम जो फरमान हुयो, शेख सदूक अलैहिर्रहमान जो नज़रियो ऐं अलामा बाक़िर मजलिसी अलैहिर्रहमान जो नज़रियो बयानु कयोसीं। इन सिलसिले खे अॻिते वधाईंदे अॻे असां इन में गुफ़्तगू कईसीं त इहे छा आहिनि, इन जे बारे में नज़रियो छा आहे। अॼु असां इन शइ ॾांहुं ईंदासीं त आइमा अलैहिस्सलाम इन शइ खां केतिरे क़दुरु बेज़ार हुया। इन बेज़ारी जे उनवान सां असां जेका हिकिड़ी रिवायत आहे इमाम रज़ा अलैहिस्सलाम खां जंहिंखे मुख़्तलिफ़ किताबनि नक़ल कयो आहे, बिलख़ुसूस शेख सदूक अलैहिर्रहमान पंहिंजे किताब अल एतिक़ादात में इन खे ज़िक्र कयो आहे। हाणे असां अचूं था उन रिवायत ॾांहुं त शेख सदूक अलैहिर्रहमान जे इमाम रज़ा अलैहिस्सलाम जी रिवायत खे ज़िक्र कयो आहे। उन रिवायत में कहिड़ा जुमिला आहिनि। इमाम रज़ा अलैहिस्सलाम उन में जेके अवलिन जुमिला इरशाद फरमाइनि था उन्हनि अशख़ासनि जे नाले जेके गुलू कनि था, यानी उन्हनि जे हक़ में अहिड़ा अल्फाज़ इस्तेमालु कनि था जेके उन्हनि जे हक़ जे शायान शाह न आहिनि, बल्कि उहे ज़ात तौहीद ज़ात ख़ुदाबंदी जे हक़ जे शायान शाह आहिनि। इन लाइ मौला रज़ा अलैहिस्सलाम फरमाइनि था, अल्लाहुम्मा इन्नी अबरउ इलैका मनिल लज़ी इद्दउ लना मा लैस लना बिहक़्क़िन। बारे इलाहा मां बेज़ार आहियां उन्हनि खां, मां दूरी अख़्तियार कयां थो उन्हनि खां जेके असांजे बारे में अहिड़ियूं दावाऊं कनि था जिन्हनि जा असीं मुस्तहिक़ न आहियूं। यानी जेके अॼुकल्ह जेके दावाऊं हलनि थियूं मुख़्तलिफ़ राज़िक़ हुजण जे बारे में, रबूबियत जे बारे में, ख़ालिक़ हुजण जे बारे में, इन्हनि सॼनि दावाउनि जी इमाम रज़ा अलैहिस्सलाम मज़म्मत कनि था, इन्हनि खां दूरी अख़्तियार कनि था। यानी ॿियनि लफ़्ज़नि में चऊं त जेके गाली हज़रात आहिनि इमाम अलैहिस्सलाम उन्हनि खां बरात ऐं दूरी जो ऐलान कनि था। अॻिते हली इमाम अलैहिस्सलाम इन खे वधीक वज़ाहत सां फरमाइनि था, अल्लाहुम्मा इन्नी अबरउ इलैका मनिल लज़ी क़ालू फ़ीना मा लम नक़िलहु फ़ी अनफुसिना।
बारे इलाहा मां बेज़ार आहियां, मां दूरी अख़्तियार कयां थो उन्हनि खां जिन्हनि असांजे बारे में अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था जिन्हनि जा असीं ख़ुदि माना पंहिंजे लाइ बि उहे ॻाल्हियूं नथा कयूं। यानी अहिड़ियूं ॻाल्हियुनि जी निस्बत इमाम अलैहिस्सलाम न ॾियनि था त हीअ ॻाल्हि इमाम अलैहिस्सलाम कई आहे, जॾहिं इमाम अलैहिस्सलाम फरमाता असीं अहिड़ी का ॻाल्हि कयूं ई कोन था, माण्हू हुन जी निस्बत असां न ॾियनि था। पोइ इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था अल्लाहुम्मा लकल ख़ल्क़ व रिज़्क़ व मिनकर रिज़्क़, बारे इलाह हीअ जेका ख़ल्क़ आहे, हीअ जेको सिलसिलो आहे तख़लीक़ जंहिंखे असां चऊं, इहा सभु तुंहिंजे लाइ आहे। यानी उनजो ख़ालिक़ तव्हां ई ख़ालिक़ आहियो, पूरे काइनात जो तूं ई ख़ालिक़ आहे। ऐं इहा जेका रिज़्क़ आहे, इहा सभु कुझु जेको सॼे काइनात खे मिली रही आहे, इहा बि सिर्फ़ु तो मंझां आहे। उनजो राज़िक़ यानी तव्हां, राज़िक़ बि तूं आहे। व अल्लाहुम्मा अंत ख़ालिक़ुना व ख़ालिक़ आबाइनल अव्वलीन व आबाइनल आख़िरीन। इमाम रज़ा अलैहिस्सलाम जा ही सुनहरा अल्फाज़ जेके दुआईया जुमलनि में इमाम अलैहिस्सलाम हिन काइनात जे इंसानियत जे लाइ दर्स तौर ते बयानु कया आहिनि। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था बारेला असांजो ख़ालिक़ तूं ई आहे, सिर्फ़ु असांजो न, यानी असांजे अव्वलीन ऐं आख़िरीन मां जेके आबा व अजदाद गुज़रिया आहिनि, इन तमामु आबा व अजदाद जो ख़ालिक़ तूं ई ख़ालिक़ हक़ीक़ी आहीं। पोइ अॻिते हली इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था बारेला ही जेके रबूबियत जे बारे में नज़रिया आहिनि इंसाननि जा अॼुकल्ह हली रहिया आहिनि, इन जे बारे में इमाम अलैहिस्सलाम वज़ाहत कंदे फरमाइनि था या अल्लाह इन रबूबियत जो लाइक़ हिन दुनिया में केरु ई कोन्हे सवाइ तुंहिंजे, ऐं अल्लाह थियण जी सलाहियत बि कंहिं में ई कोन्हे सवाइ तुंहिंजे। इहे जेके इमाम अलैहिस्सलाम जा जुमला आहिनि वाज़े फरमाइनि था त असीं ख़ुदि उन्हनि मां आहियूं जेके रब हक़ीक़ी खां रिज़्क़ हासिल कयूं था। उहे रब हक़ीक़ी जेको पालणहार काइनात आहे उहो ॿियो आहे, जेको हक़ीक़ी ख़ुदा आहे। इन सिलसिले में इमाम अलैहिस्सलाम जा वाज़े अल्फाज़ जेके अॼुकल्ह हली रहिया आहिनि ऐं इन्हनि अल्फाज़नि जे ज़रिए सां इंसानियत खे गुमराह कयो पियो थो वञे, बिलख़ुसूस तशय्युअ में नौजवाननि खे धोखो ॾिनो पियो थो वञे, इहे पूरे अक़ीदे खां इमाम रज़ा अलैहिस्सलाम बेज़ारी इख़्तियार कनि था। ऐं इहा हक़ीक़त इहा ई आहे त इन्हनि मां कंहिं बि हिकु अगरि मासूम कंहिं शइ मां बेज़ारी इख़्तियार कई आहे त उहा उन जे तरफ़ां फ़क़ति न आहे, वाज़े असांजो तशय्युअ में अक़ीदो आहे त अगरि इमाम रज़ा अलैहिस्सलाम उन खां बेज़ारी कई आहे त इहा हक़ीक़त में बेज़ारी मोहम्मद मुस्तफ़ा आहे, इहा बेज़ारी अमीर अल मोमिनीन आहे, इहा बेज़ारी इमाम हसन हुसैन आहे। यानी अगरि इमाम रज़ा अलैहिस्सलाम इन्हनि ॻाल्हियुनि ते लानत कंदा त ईअं सम्झो त पैगम्बर इस्लाम खां वठी इमाम महदी ताईं सभिनी जी लानत आहे। हाणे तमामु आइमा इन्हनि खां बेज़ारी आहे सम्झो त। ऐं अॻिते हली इमाम अलैहिस्सलाम इन शइ खे वाज़े कंदे फरमाइनि था अल्लाहुम्मा मन ज़अम अन्नना अरबाबुन फनहनु इलैका मिन्हु बरीउन, बारे इलाह जेके गुमान कनि था जेके अफ़राद त असीं उन्हनि जा रब आहियूं, फनहनु इलैका मिन्हु बरीउन, असीं मौला रज़ा अलैहि फरमाइनि था असां उन्हनि खां बेज़ार आहियूं जेके असांजे बारे में अहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था। अॼुकल्ह इहा शइ वाज़े थी वई आहे, माना हर जॻह ते जेसि ताईं कंहिं मजलिस में अली रब अली रज़ाक अली ख़ालिक जा नारा न लॻनि त इहा मजलिस ई सम्झ क़बूल न आहे। हक़ीक़त इहा आहे जेकॾहिं असीं बाद में ईंदासीं इहो नज़रियो असां में किथां आयो आहे। अॻिते हली इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था वमन ज़अम अन्न इलैनल ख़ल्क़ व इलैनर रिज़्क़ फनहनु मिन्हु बरीउन। हाणे मौला अलैहिस्सलाम वाज़े अॼुकल्ह जी ॻाल्हियुनि जे लाइ हिकिड़ो पैगाम ॾियनि था त हीअ जेके अफ़राद इहो गुमान कनि था, इहो चवनि था त असीं ख़ल्क़ कयूं था। अॼुकल्ह तव्हां ॾिसी रहिया आहियो सोशल मीडिया ते ॿिए हंधि इहे ख़तीब जेके आहिनि इहे चई रहिया आहिनि त माना हिकिड़े एसी ते हिकिड़े मुशरिक जा जुमला असां माना हिकिड़े माना हलिया आहिनि, उन चयो आहे त अली ऐं आदम में फ़र्क़ु इहो आहे जो आदम खे ख़ल्क़ करण वारो अली आहे। अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम जी इहा हक़ीक़त में माण्हू वाह वाह कनि था शान सम्झी, जॾहिं त इहा अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम जी शान न आहे, बल्कि अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम जे ख़ालिक़ हक़ीक़ी जी शान में गुस्ताखी आहे। हाणे इहे जेको मौला फरमाए था वमन ज़अम अन्न इलैना अल ख़ल्क़ व इलैना रिज़्क़ फनहनु मिन्हु बरीउन। इमाम अलैहिस्सलाम फरमाए था जेको ख़ल्क़ ऐं रिज़्क़ जे बारे में असांजे बारे में गुमान कंदा त असीं ख़ल्क़ था कयूं या असीं रिज़्क़ था ॾियूं, बारे इलाह मां रज़ा उन्हनि खां बरी आहियां। बरी उन जी माना जेका बरात जेका अचे थी उनजी माना आहे बेज़ारी इख़्तियार करणु, दूरी इख़्तियार करणु। हाणे इहे निस्बत ॾेई इमाम अलैहिस्सलाम जा हिकिड़ा क़ीमती जुमला आहिनि, इहा सिर्फ़ु हुन महिल जी कोन हुई, इहे जेके तबिको आहे साबिक़ अंबिया जे ज़माने में इन्हनि माना काफ़िरनि ऐं मुशरिकनि जो इहो तबिको रहियो आहे। जीअं मिसाल हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में कुझु अहिड़ा अफ़राद हुया जेके हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे इब्नुल्लाह चवंदा हुया। हाणे हिते अची इमाम अलैहिस्सलाम इन्हनि ॻाल्हियुनि खे उन्हनि मुशरिक ईसाइनि सां तशबीह ॾिनी आहे, यानी ही उन्हनि मंझां आहिनि। इमाम अलैहिस्सलाम फरमाए था का बरअतिन ईसा मिनन नसारा, जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम नसारा खां बेज़ारी इख़्तियार कई, दूरी इख़्तियार कई, उन्हनि ते नफ़रीन कई आहे, ईअं असां बि इन्हनि ॻाल्हियुनि खां बेज़ारी इख़्तियार था कयूं
ऐं असीं इन्हनि खां दूर आहियूं। अहिड़े नमूने सां ई जेके इमाम रज़ा अलैहिस्सलाम जा जुमला असांजे लाइ हिकु सुनहरनि लफ़्ज़नि में लिखण जहिड़ा जुमला आहिनि ताकी असीं इन्हनि मां हिदायत हासिल करे सघूं। ऐं इन खां ॿी शइ ॾांहुं जेका अवल जेका शइ विच गुफ़्तगू में तव्हांखे इशारो कयुमि थी, इहा शइ शुरू किथां थी आहे, बसि इन ते इंशाअल्लाह गुफ़्तगू कयूं था। त असुलु जेका असां वटि इहा गुलू जो सिलसिलो शुरू थियो आहे इहो बि यहूदियुनि मंझां शुरू थियो आहे। ऐं ॿ शयूं जेके हलनि थियूं, जीअं अॼुकल्ह सोशल मीडिया ते कुझु उलमा जेके आहिनि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे शान में गुस्ताखी जा जेके लफ़्ज़ चया आहिनि उन जी मबना बि यहूदियत जी तबलीग आहे। सुन कहिड़े सुहिणे अंदाज़ सां यहूदी पंहिंजनि माण्हुनि जे पंहिंजे फ़िक्र खे असांजे माण्हुनि जे ज़रिए सां असांजे विच में आम पिया था कनि। हाणे हुनजे जेके लफ़्ज़ तव्हां चया आहिनि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे लाइ मुनासिब न आहे त उन लफ़्ज़नि खे दोहरायो वञे। मबना उन लफ़्ज़नि जी रिवायत जी जीअं तफ़सीर जो हवालो तफ़सीर कुर्तुबी जो ग़ालिबन हवालो आहे, उन में जेके अल्फाज़ आहिनि इन रिवायतनि खां जेके मथियों लफ़्ज़ आहिनि उहे ॾाढा अहम जुमला आहिनि। उहे जुमला इहा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जेल में पंहिंजे साथियुनि खे तारुफ़ करायो ऐं तारुफ़ में हुननि खे चई अना यूसुफ़ुन इब्ने सफ़ीउल्लाह याकूब इब्ने ज़बीउल्लाह इसहाक, यानी मां यूसुफ आहियां अल्लाह जे चूंडियल बंदे याकूब जो पुटु आहियां ऐं उहो ज़बीउल्लाह इसहाक जो पुटु आहे। जॾहिं त असां वटि मुसलम जेको आहे अक़ीदो आहे त ज़बीउल्लाह हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम आहिनि ऐं हज़रत इसहाक खे ज़बीउल्लाह चवणु यहूदियुनि जो अक़ीदो आहे। यहूदी हज़रत इसहाक खे ज़बीउल्लाह चवनि था ऐं ज़बीउल्लाह ते ई मबना रखी करे हज़रत इस्माईल जी नबूअत जो इनकार कनि था ऐं हज़रत इस्माईल जे नबूअत जो इनकार करण जे मबना ते पैगम्बर इस्लाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूअत जा इनकारी थियनि था। हाणे हीउ जो हज़रत यूसुफ जो वाक़ियो बयानु थियो आहे हक़ीक़त में इन जो इशारो आहे ताकी इंसान मुतवजी थी मथे रिवायत वञी पढ़नि ऐं अहिड़े नमूने सां यहूदियत जी तबलीग थिए। इहो तक़सीर जेको हले थो उलमा माना अंबिया जी शान में गुस्ताखी करणु इहो बि यहूदियत जी एजेंडा आहे ऐं गुलू करणु जेका आहे असांजा काफ़ी अफ़राद जेके इन में मुलवस आहिनि गुलू बि छा आहे यहूदियत जी एजेंडा आहे। जीअं असां वटि असांजे मोतबर आलिम अल कशी जे नाले सां जेको मशहूरु आहे उन पंहिंजे किताब में इहो ई लिखियो आहे कि अब्दुल्ला इब्न सबा ई हुयो जेको अवलन यहूदी हुयो ऐं मुसलमाननि में फितनो विझण जे लाइ मुसलमान थियो ऐं मुसलमान थियण खां फौरन बाद इन गुलो जी अची इब्तिदा कई आहे। ऐं जॾहिं त वरी बाद असांजा उलमा अब्दुल्ला इब्न सबा जे वजूद खां इनकार बि कनि था। बहरहाल कशी जे नज़रिए ते अगरि असां एतमाद करे इन शइ खे वठूं त वरी बि असांखे इहा शइ महसूसु थींदी त असांजो जेको आहे गुलू इहो बि असां में यहूदियुनि जी तरफ़ां दाख़िल कयो वियो आहे ऐं इहा हिकु यहूदियुनि जी साज़िश आहे। इमाम अली अलैहिस्सलाम जो इन्हनि जे बारे में कहिड़ो मौक़िफ़ हुयो ऐं मौला अमीर अलैहिस्सलाम इन्हनि जे लाइ जेके इक़दामात कया कहिड़ा इक़दामात कया? तमामु ई हिकु उम्दा शइ ॾांहुं त आया आहियूं। इन शइ ॾे बजाए जो असां हिन में मुख़्तलिफ़ दलाइल सां गुफ़्तगू कयूं। हिकु वाक़ियो आहे असां वटि अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम खां जंहिंखे किताब नवादुरुल अख़बार में फैज़ काशानी ज़िक्र कयो आहे। हीउ हिकु बहितरीनु वाक़ियो आहे ऐं तक़रीर सिफ़ा नंबर 195 ते जंहिंजो ज़िक्र आहे। अगरि इन जो मुतालो कयो वञे त तमामु बहितरीनु किताब आहे। हिन में हिकु तफ़सीलन वाक़ियो आहे ऐं मुख़्तसरनि कुझु जुमलनि में अर्ज़ु कंदुसि त अमीर अल मोमिनीन हिकु दफ़े हिकु मक़ाम ते हुया, जनाब कंबर उते अचनि था ऐं अची करे फरमाइनि था त मौला कुझु अफ़राद आहिनि जिन जो ग़ालिबन 10 अफ़राद आहिनि जेके दर ते बीठा आहिनि ऐं अव्हां जे मुतालिक़ अजीब दावा था कनि। उहे कहिड़ी दावा था कनि? हाणे फरमाइनि था यज़अमून अन्नका रब्बुहुम, उहे गुमान इहो था कनि अमीर अल मोमिनीन तव्हां जे लाइ त तव्हां ई हुननि जे लाइ रब आहियो। अल्लज़ी रज़क़ना, हू चवनि था इहो असांजो रब बि आहे असांखे रिज़्क़ बि ॾिए थो। यानी इहो उहो नज़रियो हो जेके अफ़राद खणी मौला अमीर जे ख़ुदि मौला अमीर जे हुज़ूर हाज़िर थिया आहिनि। इहो माना रिज़्क़ बि ॾिए थो असांजो रब बि आहे। ऐं जॾहिं मौला अलैहिस्सलाम उन्हनि खे घुरायो ऐं घुराए जॾहिं मौला जे साम्हूं पेश थिया त मौला फरमाइनि था त फ़क़ाल लहुम मा तक़ूलून, मौला अलैहिस्सलाम उन्हनि खे फरमायो तव्हीं छा चई रहिया आहियो? उन्हनि चयो फ़क़ालू अन्नका रब्बुना व अंतल लज़ी रज़क़ना, तव्हीं असांजा रब आहियो ऐं असीं तव्हां खां रिज़्क़ वठूं था, तव्हां असांखे रिज़्क़ ॾींदड़ आहियो। उते अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम इन्हनि ॻाल्हियुनि जे लाइ हिकु वाज़े पैगाम ॾींदे इरशाद फरमायो वैलकुम ला तफ़अलू, तव्हांजे मथां वैल। हाणे वैल जी माना बज़ लानत बि कनि था ऐं वैल जी माना मुख़्तलिफ़ शयुनि जेके अचनि थियूं माना वैल ई असां रखूंसि था। अगरि त तव्हांजे मथां वैल आहे या अगरि लानत मां ताबीर कयूं तव्हांजे मथां लानत आहे, तव्हां छा करे रहिया आहियो? हाणे अॻियूं जेके मौला जा जुमला आहिनि इन्नमा अना मख़लूकुन मिसलुकुम, यकीनन मां अली बि तव्हां वांगुरु हिकु ख़ालिक़ हक़ीक़ी जो मख़लूक़ ई आहियां।
जॾहिं इन मौला जे जुमलनि खां पोइ बि मौला उन्हनि खे चयो त इन पंहिंजे नज़रे खां हटी वञो ऐं तौबह कयो ऐं उन्हनि इन शइ खां इनकार कयो त असीं तौबह न कंदासीं। उन खां पोइ मौला कंबर खे हुकुम ॾिनो त वञ कुझु अफ़राद वठी आ जेके अची हिते खॾ खोटनि ऐं खॾनि खोटनि खां बाद उन में काठियूं भरायूं। काठियूं भराइण खां पोइ उन में बाहि रोशन करायूं। बाहि खां पोइ मौला उन्हनि मां कुझु अफ़रादनि खे वठी उन में बाहि में विधो ऐं बदनि खे जेके पोयां हुया उन्हनि खे चई तव्हां तौबह ताइब थी वञो। कुझनि खे मौला इन जे करे विधो, सभिनी खे न विधो। थी सघे जेके पोयां अफ़राद उहे तौबह करे ख़ुदा जी बंदगी में अची वञनि, लेकिन उन्हनि इनकार कयो ऐं पोयनि खे बि इमाम अलैहिस्सलाम उन बाहि में विझी साड़े छॾियो। यानी अमीर अल मोमिनीन अलैहिस्सलाम जे नज़र में जेके अमीर अल मोमिनीन खे रब या रज़ाक चवनि था उन्हनि जी सज़ा हिन दुनिया जी बाहि बि आहे ऐं दुनिया जी बाहि में साड़े करे मौला इहा वाज़े करे छॾियो त जीअं दुनिया में हिननि जे लाइ बाहि आहे, आख़िरत में बि यकीनन अबद ऐं दाइमन हिन जे लाइ छा आहे, जहन्नम जो बाहि ई आहे। सही। यानी हिते अगरि असां हिकु दफ़े नज़र कयूं जीअं इमाम रज़ा अलैहिस्सलाम जी दुआ बयानु कई असां नाज़रीन जे साम्हूं, हिन जो जेको नतीजो माना इहो ई निकितो त हिकु त इमाम रज़ा अलैहिस्सलाम इहो तारीफ़ करायो त असांजो रब ऐं ख़ालिक सिर्फ़ु हिकु ई आहे, चाहे पोइ असां इमाम आहियूं या जेका मसलन आम माण्हू आहिनि उन्हनि जो ख़ालिक ऐं राज़िक हिकु ई आहे ऐं उहो ई हक़ीक़ी जेको आहे सो अलाह आहे ऐं सभिनी जो ख़ालिक आहे ऐं सभिनी जो राज़िक आहे। अहिड़ी तरीक़े जीअं मौला अमीर अलैहिस्सलाम जो जीअं मौलाना साहिबु हिकु वाक़ियो बयानु कयो जेको हिन किताब में मौजूदु आहे ऐं उहो किताब जो नालो मौलाना साहिबु इहो बयानु बि कयो त नवादिर अख़बार ऐं बहितरीनु किताबु आहे। इन जो जेको आहे सो मुसनिफ़ बि हिकु वॾो आलिम आहे, त उन में इहो बयानु कयो हुयो त जीअं मौला अमीर अलैहिस्सलाम जे साम्हूं मसलन कुझु शख़्स आया जेके 10 माण्हू हुया जेके मौला अमीर अलैहिस्सलाम जे रुबूबियत जी दावा ऐं राज़िकियत जी दावा पिया कनि त यानी असांजा राज़िक आहिनि। यानी यकीनन असांखे इन्हनि शयुनि मां हिकु सबक़ु हासिलु करणु खपे ऐं असां इल्म जी तरफ़ वधूं ऐं असां कुतुब खे पढ़ूं, पंहिंजे अक़ाइदनि खे पढ़ूं, जेके असांजा साबिक़ा उलमा उन्हनि जे अक़ाइदनि खे पढ़ूं, उन्हनि छा बयानु कयो, उन्हनि जा छा अक़ाइद हुया इन जे बारे में, ऐं रिवायात खे बि पढ़ूं त यकीनन असां इन इहा हिकु गुमराह कुन अक़ीदे खां निजात पाईंदासीं ऐं असांजी जेका ईंदड़ नस्ल आहे उहा बि निजात पाईंदी। ऐं असां तमामु घणा शुक्रगुज़ार आहियूं ॾिसंदड़ वारनि जे लाइ त असांखे इहो यकीन आहे त असां जेको हीअ नंढड़ी कोशिशि करे रहिया आहियूं त इन मां मुस्तफ़ीद थींदा ऐं जेकॾहिं असांजे ॾिसंदड़ ऐं नाज़रीन खे को बि अहिड़ो मसइलो हुजे या को सुवालु हुजे त असांजे हिन ई यूट्यूब जे चैनल ते सुखन सिंध जे चैनल ते कुझु व्हाट्सएप नंबर आहिनि, अगरि को सुवालु हुजे या का अहिड़ी शइ हुजे पुछणु चाहे त हुन में पुछी सघनि था। त असां दुआ गो आहियूं तमामु मोमिनीन जे लाइ त ख़ुदावंद आलम खां दुआ घुरूं था त असांखे हिन अहिड़े गुमराह ऐं अक़ाइदनि खां पनाह में रखे ऐं असां इन्हनि गुमराह कुन अक़ाइदनि खां दूरि रहूं ऐं असांखे वधीक तौफ़ीक़ अता फ़रमाए त असां आले मुहम्मद जो जेको दर्स आहे ऐं उन्हनि जी जेका सीरत आहे उन ते हलूं ऐं उन्हनि खां दर्स अपनायूं ऐं उन्हनि जेकी शइ बयानु कयूं न असां उन्हनि जे बारे में वधीक इल्मु हासिलु करे ऐं इन्हनि गुमराह कुन अक़ाइदनि खां दूरि रहूं। असांखे इजाज़त ॾींदा। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।